ला शरीक लहू जाथो पावन मोहम्मद कारणी निर्तो मजाओ ताकू वञो नाई सिर ॿियनि खे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान टेलीविजन जो प्रोग्राम रमज़ान टाइम संगत तव्हांजा मेज़बान जिले हुमा ऐं यासिर काज़ी अमां जी ख़िदमत में हाज़िर आहिनि। भला बिटाई जे सिटुनि सां प्रोग्राम जो आगाज़ जेॾो तुंहिंजो नाम बाज पियो ॾियाई मङा रिय थंबेरीअ थूणीअ तूं छपर तूं छां कुजाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अॼु ॾहीं रमज़ान मुबारक ऐं ॾहीं रमज़ान मुबारक जे हवाले सां हूं ई रमज़ान मुबारक जे पाक ऐं बाबरकत महीने खे जेकॾहिं ॾिसंदासीं त उन जूं बरकतूं उन जूं फज़ीलतूं पंहिंजी जाइ ते, पर इस्लामी तारीख़ सां वाबस्ता खोड़ सारा वाक़िया जेके 1400 साल अॻु या उन खां पोइ वारी तारीख़ में असांखे मिलनि था ऐं हूअं बि बिलख़ुसूस इस्लामी तारीख़ जा ऐं बिलउमूम असांखे असांजी तारीख़ जा असां सां वाबस्ता नंढे खंड सां वाबस्ता तारीख़ जा खोड़ सारा वाक़िया रमज़ान शरीफ़ में रूनमा थींदे नज़र अचनि था। तारीख़ जी वरगर्दानी जॾहिं करियूं था त उन्हनि मंझां ॾहीं रमज़ान मुबारक जे मुनासिबत सां जेको ॾींहुं आहे उहो यौम बाबुल इस्लाम जे हैसियत सां मल्हायो वञे थो। सिंध खे बाबुल इस्लाम चयो वञे थो, जितां इस्लाम दाख़िल थियो ऐं नंढे खंड में जेको इस्लाम जो नूर पखड़ियो, जेको इस्लाम जी रोशनी पखड़ी, उहा सिंध जे ज़रिए पखड़ी ऐं यकीनन उन में सिंध जे ॿियनि अहमियतुनि सां गॾोगॾु सिंध जे ॿियनि खोड़ सारनि ख़ुसूसियतुनि सां गॾोगॾु इनफरादियतुनि सां गॾोगॾु यकतायुनि सां गॾोगॾु सिंध जी इहा बि हिकिड़ी इनफरादियत आहे त सिंध खे बाबुल इस्लाम इन करे चयो वञे थो छाकाणि त इस्लाम नंढे खंड में इतां ई दाख़िल थियो ऐं इतां ई इस्लाम जी रोशनी अॻिते पखड़ी। अॼोके प्रोग्राम में असां इन रमज़ान स्पेशल प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में यौम बाबुल इस्लाम जे हवाले सां गुफ़्तगू पेश कंदासूं। असां जिन महिमाननि खे हिते मदो कयो आहे यकीनन उहे बि इन हवाले सां ऐं बाबुल इस्लाम जे हवाले सां सिंध में इस्लाम जे अचण जे हवाले सां उन खां पोइ वारी सूरत हाल जे हवाले सां उन्हनि जो ख़ासो मुतालियो आहे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जो कमु बि आहे, उन्हनि जूं तहरीरूं बि हिन सिलसिले में वक़्तु ब वक़्तु साम्हूं ईंदी रहियूं आहिनि। मूंसां गॾु सभिनी खां पहिरीं मौजूदु आहिनि साईं नूरहमद मेमण साहिबु, नामियारा अदीब, तारीख़ नवीस ऐं पब्लिशर। हुननि जे क्रेडिट ते खोड़ सारियूं अहिड़ियूं पब्लिकेशन्स आहिनि जेके सिंधी अदब खे, सिंधी तारीख़ खे, सिंधी तहज़ीब खे रूशनास कराइण जे हवाले सां हुननि जे इदारे सिंधी पब्लिकेशन्स जे पारां साम्हूं अची चुकियूं आहिनि ऐं यकीनन सिंधी अकेडमी जे पारां उहे जेके किताब आहिनि उहे सिंधी अदब जो हिकिड़ो, सिंधी तारीख़ जो, सिंधी तहज़ीब जो हिकिड़ो ख़ासि सरमायो आहिनि। असां सां गॾु जेको ॿियो महिमान मौजूदु आहे यकीनन तव्हां उन्हनि खे बि सुञाणो था, ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहिबु। ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहिबु नामियारो अदीब, तारीख़ निगार, कहाणीकार, ॿारड़नि जो अदीब, लुग़त नवीस, ब्रॉडकास्टर, खोड़ सारा हुननि जा हवाला आहिनि। पर अदब जे हवाले सां मां हुननि खे जेकॾहिं अॼु तारीख़ नवीस जे हवाले सां, तारीख़ निगार जे हवाले सां मुतारिफ़ करायां त यकीनन वधीक बहितर थींदो। अॼोके हिन प्रोग्राम में असां जीअं मूं मूंखे अर्ज़ु कयो त यौम बाबुल इस्लाम जे हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। नूरहमद साहिबु, सभिनी खां पहिरीं गुफ़्तगू जो आगाज़ अवां खां कंदासूं ऐं बुनियादी सुवाल खां त असल में इन यौम बाबुल इस्लाम जो इन खे मल्हाइण जो जेको रूह आहे, अॼोके हिन ॾींहं जो जेको असुल मक़सदु आहे उहो कहिड़ो आहे? यौम बाबुल इस्लाम जेको आहे उनजो तारुफ़ आहे हिन हवाले सां त बर सग़ीर में जेको इस्लाम दाख़िल थियो उहो सिंध जे ज़रिए थियो जी ऐं सभ खां पहिरियां ई सिंध में इस्लाम आयो। उहो बि ॿिनि हवालनि सां, हिकिड़ो हवालो त इहो आहे आम जेको मरूफ़ ऐं मशहूरु आहे त मोहम्मद बिन क़ासिम आयो जंहिं सिंध खे फ़तह कई ऐं सिंध जे फ़तह सां बर सग़ीर में इस्लाम पहुचण जो जेको आहे दरवाज़ो खोलियो। पर असुलु हवालो सिंध जे बाबुल इस्लाम हुजण जो हीअ बि आहे त इस्लाम सिंध जे माण्हुनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ई क़बूल कयो हो, छो त हदीसुनि में रवायतुनि में इहा रवायत बाक़ाइदगी सां मौजूदु आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में हिकिड़ो दफ़ो साहिबनि सथ में वेही करे फरमायो त अॼु ॿ वफ़द आया, हिकिड़ो अफ्रीका मां वफ़द आयो ऐं हिकिड़ो सिंध मां वफ़द आयो ऐं ॿिन्ही इस्लाम क़बूल कयो। त जॾहिं हिकिड़े वफ़द इस्लाम क़बूल कयो आहे ऐं उहो वफ़द ज़ाहिर आहे ताजरनि जो हो,
सिंध जा माण्हू उन वक़्तु अदन जे ज़रिए अरब मुल्कनि सां बाक़ाइदा तिजारत कंदा हुआ ऐं उन्हनि जा वफ़द ओॾां तिजारत सांगे वेंदा हुआ त उन्हनि वापारियुनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पैगाम जेको अमन ऐं सलामती जो पैगाम हुयो, जेको प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम हो, उहो पैगाम सिंधी माण्हुनि जॾहिं उते ॿुधो त उहो वफ़द वठी विया, ख़िदमत में हाज़िर थिया ऐं उते अजरक जो तोहफ़ो पेश कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि जी दिलि रखण ख़ातिर हुननि सां प्यार ऐं शफ़क़त जे तौर ते सिंधीअ जो हिकु जुमिलो बि ॻाल्हायो। सही, उहो बि रवायतुनि में अचे थो। अदा ओरिया इहो जेको कुवत लाशकीन में बयानु कयो आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जन जेको आहे उहो बयानु कयो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बाद में उहो जेको अजरक जो ॾिनल तोहफ़ो आहे उहो वॾे अरसे ताईं पाईंदा रहिया ऐं साहब बि रवायतुनि में हुनजो बयानु कंदा अचनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिन क़िस्म जी चित्रनि जी चादर पियल हूंदी हुई। त इस्लाम जी आमद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में हिते थी आहे। अरब ताजरनि जे ज़रिए उहे आया आहिनि, वरी हिते दाई बणिया आहिनि ऐं इस्लाम जी दावत ऐं इस्लाम जो फैलाव उन्हनि कयो आहे। ऐं ॿियो तारफ़ जेको आहे बाबुल इस्लाम जो मोहम्मद बिन कासिम जो बणिजे थो पियो, जेको हिते आयो आहे ऐं मोहम्मद बिन कासिम जे ज़रिए रियासत ऐं ममुल्कत जेको आहे उहा इस्लाम जे असर हेठि आई आहे ऐं इस्लाम सां उनजी निस्बत जुड़ी आहे। सही। गुलाम मुस्तफ़ा साहब, तव्हां खां जेको सुवाल कंदासीं उन खां पहिरियों जो ज़िले मां नूर अहमद साहब खां सुवाल करे तव्हां खां मां इन ई सिलसिले में इन गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते वठी थो हलमि। सिंध जी फतह नंढे खंड जी तारीख़ जो हिकिड़ो तमामु अहम मुख्य बाब आहे। ख़ासि तौर ते सिंधी समाज में जेका तब्दीली आई उनजा असर घणे अरसे ताईं हलिया। अवां इन इवेंट खे कीअं था ॾिसो था? मां पंहिंजे गुफ़्तगू जी शुरूआति शाह लतीफ़ जे हिकु बैत सां कंदुसि। लॻ पस लतीफ़ चवे आदम के अल्लाह पलर जी पालोट सी पटन झलिया पाह वाहिद वॾाई कया मथे गसन गाह सांगिन वरिया शाह उठो आब अगूंदरो। हाणे शाह साहब जेको टर्म या इस्तारो इस्तेमालु कयो आहे सांगिन वरिया शाह, त असां उन लाइ चई सघूं था त शाह जो वरण माना कंहिं शइ जी रिवाइवल, कंहिं निज़ाम जी रिवाइवल ऐं कंहिं मुश्किल हालत खां ॿी ख़ुशहाल ऐं ख़ुशि हालत में जेको आहे सो तब्दीली। सो उठो आब अगूंदरो ॼाण जेको वस्कारो सुरसारंग में शाह साहब ॿुधायो आहे त उहो इन हवाले सां बि आहे त इस्लाम जी रोशनी हिते पए थी, तहज़ीब जी तमदन जी तक़दीस थी ऐं माण्हू जेके काफ़ी सदियुनि खां हिकु सेटअप में ऐं हिकिड़े अहिड़े समाज में जिते एक्सप्लाइटेशन थिए पियो, उन्हनि जो इस्तेसाल थिए पियो, उन में रहंदा पिया आया त उन्हनि खे हिकिड़ो मुकमिल तौर ते ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में रिलीफ मिलियो, जंहिंजे करे जेको आहे त इन समूरी सूरत हाल खे असां हिकु ख़ुदा तरफ़ां रहमत वारो मामिलो जेको आहे सम्झूं था। इन में को शक न आहे त सिंध जी जेका तहज़ीब आहे, सिविलाइज़ेशन आहे, उहा तमामु घणो क़दीम आहे। मोहनजोदड़ो जेकी हिन वक़्तु मौजूदु आहे त उन जे हेठां 7 मुख़्तलिफ़ शहर जेके आहिनि त उहे दफ़न थियल आहिनि। उन्हनि शहरनि मां जेको आहे त जेकी शयूं या आसार मिलिया आहिनि उन्हनि मां इहो जी नाज़रीन, बरक़ी रोजी फ़राहमी न हुजण जे करे, बिजली जे फेल थी वञण जे करे असां थोरी देरि जे लाइ तव्हां खां कटियल रहियासीं। गुलाम मुस्तफ़ा मुंहिंजे पहिरें सुवाल जो जवाबु ॾेई रहियो। जी गुलाम मुस्तफ़ा, तव्हां पंहिंजे गुफ़्तगू सिलसिलो जी मूं इहो चयो पिए त इंडस सिविलाइज़ेशन हिन समूरे परगिणे जी या सब कॉन्टिनेंट जी तमामु शाहूकार सिविलाइज़ेशन रही आहे ऐं उन जूं 3 कंटेम्पररीज़ सिविलाइज़ेशन जेके आहिनि, चाइनीज़ सिविलाइज़ेशन आहे, बाबली सिविलाइज़ेशन आहे ऐं यूनानी सिविलाइज़ेशन आहे। त सिंध जी तहज़ीब जो इन्हनि टिनी तहज़ीबुनि सां तमामु घणो ॻांढापो रहियो आहे ऐं बाबली तहज़ीब सां सिंधू तहज़ीब जो एतिरो वास्तो रहियो आहे जो बाबली तहज़ीब जा जेको उहिञाण आहिनि उन मां घणी अहिड़ियूं शयूं मिलनि थियूं जेके मोहनजोदड़े मां मिलनि थियूं। इन मां इहो महसूसु थिए थो त समाजी सतह ते ऐं वापारी सतह ते इन ॿिन्ही तहज़ीबुनि जा लिंक्स जेके आहिनि त उहे तमामु घणो क्लोज़ हुया। त हाणे जेका बाबली तहज़ीब आहे उन जो सिधी तरह असरु जेको आहे त उहो अरब तहज़ीब ते बि पियो ऐं ख़ासि तौर ते अरब तहज़ीब वधीक सेंटिफाई उन वक़्तु थी
जॾहिं इस्लाम आयो, इस्लाम जेको आहे अरब तहज़ीब जा जेके बुनियाद आहिनि उहे तमामु घणा सधारा कया ऐं उनजी जेका तहज़ीब जी असर पज़ीरी हुई उहा तमामु घणी हुई ऐं इहा असर पज़ीरी जॾहिं हिते सिंध में आई त यकीनन जेको आहे त असांजे सिंध जे सिविलाइज़ेशन या सिंध जे कल्चर उन जा असर क़बूल कया। हिकु ॿी ॻाल्हि मां शॉर्ट क्वेश्चन जवाब चाहींदुमि छाकाणि त वक़्त सां घटि आहे चाहियूं त वधि में वधि ॻाल्हियूं डिस्कस तो ॿिनि जुमलनि में हिनखे वाइंड अप करे वञनि। हा, मां इहो ज़रूरु चवंदुसि त इस्लाम जे अचण खां पोइ हिते जेका क्रॉस कल्चरल एक्टिविटी थी, इंटेलेक्चुअल सतह ते जेके राब्ता थिया ऐं समाजी सतह ते जेके तब्दीलियूं आयूं त उन जा दूरस असरात जेके आहिनि त मुरतब थिया। उहे असरात अञा ताईं बि असांजे समाजी सेटअप में मौजूदु आहिनि। सिंध जी फतह जा कारण तव्हांजी नज़र में कहिड़ा आहिनि? बुनियादी तौर ते सिंध जो समाज जेको आहे उहो तबक़ाती बुनियादनि ते अॾियल हुयो। अमीर अमीर तर, ग़रीब ग़रीब तर, ब्राह्मण ऐं शूदर जो फ़र्क़ु। ब्राह्मणनि खे सभु इंसानी हक़ हासिल हुया, शूदरनि खे जेको आहे उहो बुनियादी हक़नि खां महरूम रखियो पियो वियो। ज़मीन जी मालिकी जा हक़ ब्राह्मणनि खे हा, शूदर जेको आहे उहो ज़मीनुनि ते पोख करणु, मज़दूरी करणु, पोरियो करणु ऐं उनखे सिर्फ़ु एतिरो मुआवज़ो ॾिनो वेंदो त जीअं उहो ॿिए ॾींहं ते कमु करण जे लाइक़ु बणिजे, एतिरो कुझु खाधो पंहिंजो खाई सघे, गुज़र सफ़र करे सघे। हाणे अहिड़े तबक़ाती मुआशिरे में जॾहिं मुस्लमान आया हिते त उन्हनि हिते जी सूरत हाल खां आगाही हासिल कई। उन्हनि खे जॾहिं इहा सूरत हाल जी आगाही ॾिनी वई त फ़ौरन दीवल बंदर जे फतह खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम जो जेको पहिरियों नोटिफिकेशन निकितो आहे उहो इहो आहे त असां हिन तबक़ाती समाज खे ख़तमु था करियूं। ब्राह्मण ऐं शूदर जो फ़र्क़ु बिल्कुलु ख़तमु थी वियो। ज़मीन जा हक़ जेके खेड़ींदड़ माण्हू आहिनि, जेके हारी आहिनि, उन्हनि खे ॾियूं था पिया ऐं आईंदा उही ज़मीन जी जेको आहे उहे मालिकी कंदा। त जॾहिं इहा तबक़ाती समाज ख़तमु थियो तॾहिं हितां जे माण्हुनि उन जी शइ खे हिकिड़े तहसीन जी नज़र सां ॾिठो ऐं पोइ थियो ईअं त दीबल ते जेका लड़ाई थी आहे उनखां पोइ बाक़ी सिंध में लड़ाईअ जा तमामु घटि वाक़ियात साम्हूं आया आहिनि। बल्कि जेका तारीख़ी तौर ते ॻाल्हि साम्हूं अचे थी पई त मुस्लमान जितां बि विया पए उते किलनि मां माण्हुनि निकिरी इस्तक़बाल पे कया ऐं गुलनि जा हार पे विधा। जिते जिते इहो समाज तबक़ाती ज़्यादा हो, माण्हू ज़ुल्म जे चक्कीअ में वधीक पीड़ियल हा, उन्हनि जॻहियुनि ते ईअं इस्तक़बाल थियो। इहा बुनियादी वजह जेका हुई त हिकिड़ो सोशल जस्टिस जेको आहे उहा माण्हुनि खे घुरिजे थी पई ऐं समाज जी तब्दीली घुरिजे थी पई ऐं इन सोशल जस्टिस ई जेको आहे हितां जे माण्हुनि खे ज़्यादा मुतासिर कयो। गुलाम साहब, तव्हां जो सिंधी तारीख़ ते काफ़ी सारो कमु आहे, टेलीविज़न जे लाइ तव्हां डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं आहिनि, सिंध जे मागनि मकाननि खे तव्हां एक्सप्लोर कयो आहे ऐं जॾहिं असां देबिल जो ज़िक्र कयूं था, देबिल बाबुल इस्लाम जे हवाले सां सिंध में इस्लाम जे दाख़िल थियण जे हवाले सां हिकिड़ो टर्निंग पॉइंट आहे, हिकिड़ो अहम जॻह हुई। हिकिड़ो बहस आमतौर ते ॿुधण में ईंदो आहे त जेको भंभोर आहे उहो ई देबिल आहे ऐं के मौरख चवनि था त न, भंभोर देबिल न आहे, देबिल को ॿियो बंदरगाह आहे। तव्हांजी तहक़ीक़ छा थी चए पई? तव्हां जेको तव्हां फील्ड में वञी तहक़ीक़ कई आहे, तव्हांजी तहक़ीक़ जे मुताबिक़ छा वाकई भंभोर ई देबिल आहे? घणनि मुहक़िक़नि जो ऐं आर्कियोलॉजिस्ट जेके आहिनि उन्हनि जी राय आहे त भंभोर ई दीबल आहे। फ़िलहाल अञा इहो वाज़े कोन थी सघियो आहे त छा भंभोर जी हैसियत उहा ई हुई जेका दीबल जी हुई या भंभोर खे दीबल चई सघिजे थो। असल में लसबेलो या असांजे नौशेर फिरोज़ ज़िले में आहे दरबेलो, त इहे बेला इहे लफ़्ज़ उन वक़्तु जेके आहिनि त अरब दौर खां अॻु में मुरविज हुया। त ऐं मुमकिन आहे त देबिला इहो को लफ़्ज़ हुजे। डॉक्टर बलोच साहब जो घणो रायो आहे त भंभोरी दीबल आहे ऐं कुझु आर्कियोलॉजिस्ट जेके आहिनि त उहे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त कराची जे ई भरिसां दीबल मौजूदु हुयो जंहिंजा हिन वक़्तु आसार कोन्हनि। असल में आर्कियोलॉजी जे हवाले सां प्रॉब्लम इहो आहे त जेका समूरी साहिली पट्टी आहे असांजे ठटे ज़िले जी, जेकी तारीख़ी बंदर रहिया आहिनि, केटी बंदर, औरंगा बंदर ऐं ॿिया बि जेके हिन वक़्तु हिकु ॿ उन्हनि जा कुझु आसार मिलनि था, त करीम प्यास आहे त जेका थंभनि वारी मस्जिद आहे त उते ई बंदर जेको आहे इहो पंहिंजो दीबल बंदर मौजूदु हुयो। पर हिकु ॿी बि अहम ॻाल्हि आहे इन हवाले सां जेका असांखे ज़हन में रखणी आहे त अरब दौर जा जेके बि किताब आहिनि या हुननि जेकी बि लिखियूं आहिनि
त उन्हनि मां इहो असांखे जेको आहे वाज़े इशारा मिलनि था त बंबोरी असल में दीबल आहे, यानी जेकॾहिं दीबल को अलॻि बंदरगाह को अलॻि हिकिड़ी सेटलमेंट हुजे हा त बंबोर जो तस्करो उन्हनि किताबनि में ज़रूरु मौजूदु हुजे हा। तंहिंजे करे असां घणी हद ताईं जेको आहे दावा करे सघूं था त बंबोरी दीबल आहे, पर अञा तहक़ीक़ इन मौज़ूअ ते थियणी आहे। जी जी ज़ुलैमान। अच्छा राजा ॾाहिर जी कमज़ोर दिफ़ाई हुकूमत अमली भी अरबन जी कामयाबी जो सबब हुई। हाँ, यकीनन असां जेको आहे तारीख़ में तमामु घणो पोइते वेंदासीं। जेको राय घराणो आहे या राय घराणे खां अॻु में मुख़्तलिफ़ घराणा जेके हिते सिंध में हुक्मरानी करे विया, त उन्हनि जी पूरी जेको आहे हिकिड़ी स्ट्रेटेजी वारी पॉलिसी जेको आहे एग्ज़िस्ट कोन करे पई, ऐं ॿाहिरियां जेके हमलावर ईंदा हुआ हिते त उन्हनि खे बि हू जेको आहे त वॾे पैमाने ते रेज़िस्ट न करे सघंदा हुया। जेतोणीकि असांखे जेको आहे 2 लख साल पहिरीं अरोड़ ऐं उन जे आसपास जे पहाड़नि मां हथियारनि में जा उहिञाण मिलनि था, जेके पत्थर मां ठाहिया विया, जंहिंमां महसूसु थिए थो त सिंधी माण्हुनि जेको आहे त जंगी हवाले सां माइनर सतह ते या महदूद सतह ते जेको आहे त उन्हनि जी का प्लानिंग हुई, पर जीअं त जदीद दौर जूं रिक्वायरमेंट्स जेके आहिनि ऐं दिफ़ाई हिकमत अमलियूं आहिनि उन जूं तक़ाज़ाऊं कुझु ॿियूं हुयूं, उन करे जेके हुक्मरान आया राय घराणे खां अॻु या राय घराणे खां पोइ, त उन्हनि जे दिफ़ा जे हवाले सां के ठोस जेके आहिनि त उहे क़दम न थिया। हाणे राय घराणे में 5 हुक्मरान रहिया आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़ो महदूद नोयत जो हमिलो कयो, नीमरोज़ ईरान खां आयो हो, पर उन खां पोइ बि जेको आहे त हुननि दिफ़ाई पॉलिसी ते नज़रसानी कोन कई। उन खां पोइ जॾहिं ब्रह्मण दौर आयो ऐं चच आयो, उन खां पोइ जेको आहे त उनजो भाउ आयो चंद्र, ऐं उन खां पोइ जेको आहे राजा ॾाहिर आयो, त उन्हनि बि इन हवाले सां जेको आहे त के ख़ासि क़दम कोन थिया। जॾहिं त उन ई दौर में इस्लाम बि फ्लोरिश थी रहियो हो, अफ़गानिस्तान ताईं जेको आहे मुस्लमान पहुची चुका है, यूरोप में स्पेन ताईं या जेको आहे सेंट्रल एशिया ताईं मुस्लमाननि जी आमद थी चुकी हुई, पर उन जे बावजूद बि जेको आहे त दिफ़ाई हिकमत अमली तमामु घणो जेको आहे त कमज़ोर हुई, ऐं ख़ासि तौर ते जेके नेवल आहे पॉलिसी जेको आहे हितां जे हुक्मराननि जी उहा बिल्कुलु वीक हुई, यानी त हुननि नेवी ते ऐं जेकी सामूंडी उन जूं सरहदूं हुयूं को तवजो कोन ॾिनो। साईं नूर अहमद साहब, हिकिड़ो तमामु मुख़्तसर सुवाल 30 सेकंडनि में जवाबु तव्हांखे तलब करणु चाहींदुमि त इस्लाम जीअं त हिकु आफ़ाक़ी नज़रियो हुयो ऐं उनजो बैन अल-अक़वामी तौर ते उभरणु ऐं पखिड़जणु हिकु फितरी ॻाल्हि हुई, तंहिं करे सिंध जो उन खां मुतासिर थियणु अणटर हो, छा तव्हां इन राय सां इतफ़ाक़ करियो था? बिल्कुलु, सिंधी माण्हू बुनियादी तौर ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी तौहीद परस्त आहे। जेका मौलाना अबुल कलाम आज़ाद जी तहक़ीक़ आहे त मोहन जे दड़े जा माण्हू तौहीद परस्त आहे, ऐं मार्शल सर जॉन मार्शल बि चए थो पियो त को बि बुत परस्त दीन सिंधी माण्हुनि जो न हुयो, हू उन्हनि जो जेको ख़ुदा वाहिद हो उहो ओन जे नाले सां हो। त हाणे उहो असांजो जेको तहज़ीबी पस मंज़र आहे उहो तौहीद परस्त आहे, ऐं तौहीद परस्त माण्हू दुनिया में इहो इतफ़ाक़ आहे सभिनी सोशलॉजिस्टनि जो त तौहीद परस्त माण्हू तरक़ी याफ़्ता हूंदो आहे। उन्हनि जी इहा तौहीद परस्ती उन्हनि खे तरक़ी याफ़्ता बणायो, उन्हनि खे दुनिया जे ॿियनि तहज़ीबुनि सां रूशनास करायो, वापारी बणायो। इहा ॻाल्हि जारी रखूं था। हिन वक़्तु न्यूज़ जो टाइम थियो आहे नाज़रीन, पर असां PTV होम जे नाज़रीन खां हींअर इजाज़त वठंदासूं। न्यूज़ खां पोइ असां PTV नेशनल तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासूं। प्रोग्राम रमज़ान टाइम जारी आहे ऐं PTV होम जे नाज़रीन खे अल्लाह हाफ़िज़। PTV होम जे नाज़रीन सां ईंदड़ ख़मीस ते मुलाक़ात थींदी, पर PTV नेशनल ते वरी न्यूज़ खां पोइ तव्हां सां मिलूं था। वठूं था ही ख़बरुनि जो वक़्फ़ो।